सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब पहिरियों सबक पहिरियों खुर्दबीनी माइक्रोस्कोप ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। मां हिननि सबक़नि में तव्हां सां गॾिजी उहो मज़मून जेके या उहे चैप्टर्स या उहे सबक जेके असांजे उस्तादनि असांखे सेखारिया आहिनि उन्हनि खे दोहिराईंदुसि ऐं असां पंहिंजे इल्म खे वधीक पको कंदासीं। पहिरियों सबक खुर्दबीनी जे बारे में आहे। खुर्दबीनी उहो औज़ार आहे जंहिं सां वधि में वधि इजादूं ऐं डिस्कवरीज़ ऐं खोजनाऊं थी सघियूं आहिनि। खुर्दबीनी जो सबक ॿिनि हिसनि ते मुश्तमिल हूंदो। पहिरें हिसे में असां ॾिसंदासीं त खुर्दबीनी छा आहे ऐं उन जा कहिड़ा पुर्ज़ा आहिनि, ऐं ॿिए हिसे में असां ॾिसंदासीं त खुर्दबीनी कमु कीअं कंदी आहे। अचो त सबक शुरू कयूं। मुंहिंजे ख़्याल में तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त ही छा आहे, पर वरी बि ॿुधायो खणी त ही छा आहे। कुझु चवंदा त ही मैग्नीफायर आहे, वरी कुझु चवंदा त मैग्नीफायर बि थी सघे थो, पर हिनखे असां अदिसो चवंदा आहियूं, छो त असां चौथे दर्जे में पढ़ियो त इहो अदिसो आहे। पर कुझु माण्हू वरी चवंदा त न, ही त जेको आहे उहो सर्च वारो निशान आहे। आख़िर ही आहे छा? तव्हां मां अक्सर ॿारनि हिन खे इस्तेमालु कयो हूंदो बाहि ॿारण लाइ। सिज जी रोशनी में रखी जॾहिं हुनजी किरणा सिज जा मरकूज़ कबा आहिनि कंहिं पन ते या कंहिं कागज़ ते त हुनखे बाहि लॻंदी आहे। उन जे करे हिनखे चवंदा आहिनि आतिशी शीशो। इहो बि तव्हांखे नालो ख़बर हूंदो। हाणे ॾिसो केतिरा नाला असांखे ख़बर पइजी आहे। आतिशी शीशो, अदिसो, नज़र वारो शीशो, मैग्नीफायर, मैग्नीफाइंग ग्लास। पर अचो त हिन जो असां साइंसी नालो इस्तेमालु कयूं, लेंस। असां हिनखे सिंधीअ में बि लेंस ई चवंदासीं ऐं अंग्रेज़ी में जो नालो लेंस आहे। हाणे हिन सबक में असां हिन शइ खे लेंस चवंदासीं। लेंस शयुनि खे वॾो करे ॾेखारींदो आहे। उनजे करे असां किताब पढ़ण महिल या जेका शइ असांखे न लभंदी आहे उनखे ॾिसण लाइ या जंहिंखे वॾो करे ॾिसणो हुजे उनखे ॾिसण लाइ असां लेंस इस्तेमालु कंदा आहियूं। लेंस शयुनि खे वॾो करे ॾेखारींदो आहे। लेंस कंहिं शइ खे केतिरो वॾो कंदो या उनजे केतिरो वेझो शइ ईंदी त वॾी थींदी या उनजो अक्स कीअं ठहंदो, इन जो अभ्यास बगदाद जो साइंसदान इब्न साहिल उन कयो ऐं उन लेंस जूं ख़ासियतूं ॿुधायूं हुयूं। उन इहो बि ॿुधायो हो त लेंस मां जॾहिं रोशनी जा पूर्वी छोट किरणा लमकंदा आहिनि त उहे मोड़ खाई ऐं हिकिड़े ख़ासि नुक़्ते ते सभु अची मरकूज़ थींदा आहिनि। उन नुक़्ते खे फोकस जो नुक़्तो चइबो आहे या फोकल पॉइंट चइबो आहे। हुन इहो ॿुधायो त जेकॾहिं असल फोकल पॉइंट खां परे रखियल हूंदो त उन जो अक्स ॿिए पासे असल अक्स ठहंदो जेको उन खां कुझु असल शइ खां थोरो वॾो हूंदो। पर जेकॾहिं असल फोकल पॉइंट जे अंदरि रखियल हूंदी, हिन फोकल पॉइंट ऐं लेंस जे विच में रखियल हूंदी त अक्स असल कोन ठहंदो, लेंस जे ॿिए पासे कोन ठहंदो, पर उन ई पासे ठहंदो जंहिं पासे असल शइ आहे ऐं उहो अक्स मजाज़ी अक्स हूंदो ऐं असल खां काफ़ी वॾो हूंदो। इन्हनि ख़ासियतुनि जे बुनियाद ते इंसान हिकिड़ी अवाइली खुर्दबीनी ईजाद कई जंहिंमें हिकिड़ो काठीअ जो तख़्तो हो, उन ते शीशो लॻाए मुशाहिदे वारी शइ रखबी हुई। हेठां हिन में सुराख हूंदो हो, उन जे हेठां हिकिड़ो आइनो लॻल हूंदो जेका रोशनी रिफ्लेक्ट करे या रोशनी उन ॾे मोड़े उन शइ खे रोशन कंदो हो। मथां हिकिड़ी ॿाहीअ में हिकिड़ो नंढिड़ो लेंस लॻल हो। जॾहिं माण्हू उन लेंस मां ॾिसंदा हिन शइ खे त हीअ छो त फोकल लेंथ खां घटि फ़ासिले ते रखियल हुई, यानी मरकूज़ करण वारे नुक़्ते खां घटि फ़ासिले ते शइ रखियल हुई। उनजे करे इहा मजाज़ी अक्स ठहंदो, हिन पासे ठहंदो ऐं उहो काफ़ी वॾो ठहंदो। सो हीअ जेका आहे मुंहिंजे ख़्याल में त अवाइली खुर्दबीनी हुई जंहिंसां इंसान शयुनि जो मुशाहिदो कंदो हो। लेंसनि जी मदद सां शयुनि खे घणेई भेरा वॾो करे ॾेखारींदड़ औज़ार खे खुर्दबीनी सॾिबो आहे। हिनखे खुर्दबीन बि चइबो आहे ऐं खुर्दबीनी बि चइबो आहे।
जेके खुर्दबिनियूं मशहूर थियूं दुनिया में, उन में ज़करिया हानसन जी ठहियल खुर्दबिनी बि हुई, जेका हुन 1559 में ठाही। उहा शयुनि खे 3 खां 10 दफ़ा वधीक वॾो करे ॾेखारींदी हुई। उन खां पोइ हॉलैंड जे साइंसदान ली एन हुक जी खुर्दबिनी काफ़ी मशहूर थी। उहा खुर्दबिनी 30 खां 275 दफ़ा ताईं वॾो करे ॾेखारींदी। इहा खुर्दबिनी सन 1600 में ईजाद थी। इन खुर्दबिनी में हिकिड़ी लोह जी या मेटल जी या धातुअ जी प्लेट हुई, जंहिंमें हिकिड़ी बाहि ठहियल हुई। बाहि में हिकिड़ो पेच लॻल हो। उन पेच में तपास जो नमूनो रखियल हो। उनजे मथां वरी नंढो पेच हूंदो हो, जंहिंखे फेराए तपास जे नमूने खे वेझो परे करे सघिबो हो। हिन खे स्क्रू खे फेराए, हिन पेच खे फेराए तपास वारे नमूने खे हेॾे मोॾे लोॾे सघिबो हो। हिकिड़ो लेंस लॻल हो, तमामु नंढिड़ो लेंस हो, जेको काफ़ी वॾो कंदो हो। ऐं तपास वारो नमूनो ईअं रखिबो हो जो लेंस जे बिल्कुलु वेझो अचे ऐं ॿिए पासे खां उनखे ॾिसी उनजो मुशाहिदो कबो। जीअं ॾिसो त हीउ जेको आहे ली एन हुक जी खुर्दबिनी सां हिन तरीक़े सां मुशाहिदो कबो। भला जेकॾहिं हिकिड़ी लेंस जे बजाए 2 लेंस हुजनि त पोइ छा थींदो? उन में ईअं थिए थो जो हिकिड़े लेंस सां असल शइ जो जेका आहे उहा फोकल लेंथ खां यानी फोकस खां परे रखियल आहे। उन जो अक्स ठहंदो ॿिए पासे। जेकॾहिं हिकिड़ो ॿियो लेंस रखिजे जंहिंजो फोकस हिन जेको अक्स ठहे थो उन खां हेॾे हुजे, यानी ही अक्स फोकल लेंथ जे अंदरि हुजे, त हिन लेंस मां जेको अक्स ठहंदो उहो मजाज़ी अक्स ठहंदो ऐं उहो ॾिसंजड़ु तस्वीर या मजाज़ी अक्स असल खां काफ़ी वॾो हूंदो। तव्हां हिन ते घणो गौर न कयो, तव्हां सिर्फ़ु इहो सम्झो त जॾहिं 2 लेंस इस्तेमालु कजनि था त असल अक्स उबतो थो ठहे, पर उहो अक्स असल तस्वीर खां काफ़ी वॾो ठहे थो। 2 लेंसनि जे उसुल ते ठहियल हीअ हिकिड़ी हाणोके नमूने जी सादी या पुराणी खुर्दबिनी आहे। उन में हिकिड़ो लेंस हिते लॻल हूंदो आहे, जंहिंखे मुशाहिदे वारो लेंस चइबो आहे, ऐं ॿियो जेको आहे लेंस हिते लॻल हूंदो आहे, जंहिंखे ॾिसण वारो लेंस चइबो आहे। इहो सॼो हिकिड़ी ट्यूब में हूंदो आहे, जेका हिकिड़ी बाहि ते लॻल हूंदी आहे। हिन टेबल ते जेको आहे उहो ॾिसण वारो मुशाहिदे वारो शइ रखिबो आहे। हेठां आईनो लॻल हूंदो आहे, जेका रोशनी अंदरि पहुचाईंदो आहे, जीअं उहा शइ जंहिंखे असां ॾिसूं था उहा रोशन थी सघे। अचो त असां नए दौर जी खुर्दबिनी जा मुख्य हिसा ॾिसूं। बुनियादी तौर ते नए दौर जे खुर्दबिनीअ में हिकिड़े खां वधीक लेंस लॻल हूंदा आहिनि ऐं रोशनीअ लाइ आईने खां अलावा बल्ब या ॿियो को बि ज़रियो इस्तेमालु थींदो आहे। ख़ासि हिसा मुख्य हिसा आहिनि पाओ यानी बेस, जंहिं ते सॼी खुर्दबिनी ॿधल हूंदी आहे, बीठल हूंदी आहे। इन पाए में बाही या आर्म या झल हूंदी आहे, जंहिंमें ॿिया पुर्ज़ा लॻल हूंदा आहिनि। इन बाहीअ में हिकिड़ी मेज़ टाइप जी शइ लॻल हूंदी आहे, जंहिंखे स्टेज चइबो आहे, स्टेज या थल्लो। उन स्टेज ते स्टील जूं क्लिपूं लॻल हूंदियूं आहिनि, जंहिंखे चपड़ियूं बि चई सघनि थियूं, स्टेज क्लिप्स या चपड़ियूं। उन्हनि चपड़ियुनि ते असां स्पेसिमेन रखंदा आहियूं या ॾिसण वारी शइ रखंदा आहियूं। बाहीअ में हिकिड़ी बॉडी लॻल हूंदी आहे। बॉडी में जेको आहे हिकिड़ो रिवॉल्विंग नोज़ पीस लॻल हूंदो आहे, जंहिंखे असां नोज़ पीस ई चवंदासीं, ऐं उन में हिक खां वधीक मुशाहिदे वारा लेंस लॻल हूंदा आहिनि, आमतौर ते 3 ई हूंदा आहिनि। बॉडी में हिकिड़ो ॿियो ट्यूब लॻल हूंदो आहे, जंहिंखे बॉडी ट्यूब चइबो आहे। उन जे ॿिए हिसे ते ऑक्यूलर लेंस या आई पीस या ॾिसण वारो हिसो या लेंस जेको आहे उहो लॻल हूंदो आहे। बॉडी ट्यूब आहे या मुख्य ट्यूब आहे। रोशनीअ जे लाइ बल्ब लॻल हूंदो आहे, रोशनी जो परदो, ऐं इन रोशनीअ खे कंट्रोल करण लाइ डायफ्राम या परदो लॻल हूंदो आहे, जेको
खुली या बंदि थी या नंढो थी या सुराख नंढो करे वॾो करे ऐं रोशनीअ जे मक़दार खे कंट्रोल कंदो आहे। पासनि मां एडजस्टमेंट वारा गोला लॻल हूंदा आहिनि जेके हिन स्टेज खे टेबल खे हेठि मथे करे अॻियां पहिरां फेराए ऐं तस्वीर खे या जेको असां मुशाहिदो कयूं था उन शइ जी तस्वीर खे अक्स खे चिटो करे ऐं फोकस करे ॾेखारींदा आहिनि। ॾिसण वारो हिसो या आई पीस जंहिंमें लेंस रखियल हूंदो आहे हिन में ॾिसण वारी शइ जो वॾो अक्स नज़र ईंदो आहे। आई पीस ट्यूब या मुखी ट्यूब खुर्दबीनीअ जो डिघो ऐं मुखी ट्यूब जेको ॾिसण वारे हिसे खां वठी ऑब्जेक्टिव ताईं डिघो हूंदो आहे। ॾिसण वारे हिसे खां वठी ऑब्जेक्टिव ताईं डिघो हूंदो आहे। खुर्दबीनीअ जी बॉडी या बोतो जंहिंजी मदद सां सभई हिसा पाण में ॻंढियल हूंदा आहिनि। खुर्दबीनीअ जी बांह या झल या घरड़ी खुर्दबीनीअ खे झले बीहे थी। स्टेज ते खुर्दबीनीअ में ॾिसण लाइ स्लाइड रखण जे कम अचे थी। एडजस्टमेंट वारा गोला यानी नॉब्स मुख़्तलिफ़ ऑब्जेक्टिव लेंस जे मदद सां खुर्दबीनीअ खे फोकस कंदा आहिनि। पायो या बेस खुर्दबीनीअ खे हिकु हंधि बीहारण में मदद करे थो। पर्दो या डायफ्राम जिस्म खे ॾिसण वारे लेंस में दाख़िल थींदड़ रोशनीअ खे ज़ाब्ते में रखे थो। इल्यूमिनेटर या सोर्स ऑफ लाइट रोशनी जे ज़रिए मां रोशनी हासिल थींदी आहे। स्टेज ते मौजूद क्लिपूं स्लाइड खे क़ाबू झले बीहनि थियूं। स्टेज क्लिप्स उहे स्लाइड खे क़ाबू झले बीहनि थियूं। जिस्म जे मुशाहिदे वारो लेंस मुशाहिदे हेठि आयल जिस्म तां मोट खाधल रोशनी हासिल करे उन जो वॾो थियल अक्स ठाहे थो जेको अख वारे तरफ़ रखियल लेंस जी मदद सां ॾिसी सघिजे थो। हिन लेंस मां अक्स ठहंदो ऐं उन अक्स खे वरी जेको आहे उहो ॿियो अक्स हिते असांजो मुशाहिदे वारो लेंस आहे उहो ॾेखारींदो। नोज़ पीस गोल प्लेट खे फिराईंदो आहे जंहिंमें जिस्म खे ॾिसण लाइ मुख़्तलिफ़ लेंस लॻल हूंदा आहिनि। ईअं असां खुर्दबीनी जा सभु पुर्ज़ा या सभु हिसा तफ़सील सां ॾिसी सघिया, पर इहो कीअं ख़बर पवंदी त खुर्दबीनी केतिरो वॾो थी करे। उहो ॾिसण लाइ त खुर्दबीनी केतिरो वॾो करे थी अक्स खे एक्स जो सिंबल या लेटर या अखर इस्तेमाल थींदो आहे। एक्स जो मतिलबु आहे ज़रब यानी एतिरा दफ़ा। को बि लेंस असां खणंदासीं त उन ते नंबर लिखियलु हूंदो हिकिड़ो अदद लिखियलु हूंदो ऐं जे भरिसां एक्स लिखियलु हूंदो आई पीस ते बि ऐं नोज़ पीस ते बि। सो इहो असांखे ॿुधाए थो त हीउ आई पीस जेको आहे उहो 10 दफ़ा वॾो कंदो। अहिड़ी तरह ऑब्जेक्टिव लेंस जेके आहिनि मुशाहिदे वारा लेंस उन्हनि ते बि लिखियलु हूंदो आहे त उहे केतिरो वॾो कनि था ऐं उन्हनि ते हिकिड़ी तव्हांखे रंगीन पटी बि नज़र ईंदी। उहा रंगीन पटी असांखे ॿुधाईंदी त हीउ लेंस जेको आहे उहो केतिरो वॾो करे थो। कारी पटी हिकु दफ़ो, ब्राउन पटी 2.5 दफ़ा, ॻाढ़ी पटी 4-5 दफ़ा। सो अहिड़ी तरह हर पटीअ जे रंग सां असांखे ख़बर पवंदी त इहो लेंस केतिरो वॾो करे सघे थो। पोइ जॾहिं असां ज़र्ब कंदासीं ऑब्जेक्टिव लेंस खे ऐं आई पीस जे लेंस खे, जेकॾहिं हिते असांजो 40 वारो लेंस आहे, हिते 10 वारो लेंस आहे, उन्हनि खे पाण में ज़र्ब कबी त ख़बर पवंदी इहा खुर्दबीनी 400 दफ़ा वधीक वॾो करे तस्वीर खे ॾेखारे थी। हाणे अचो त कुझु खुर्दबीनी मां वरितल अक्स ॾिसूं। ही इंसान जो वार आहे जेकॾहिं आम तरीक़े सां ॾिसिजे हिकु दफ़ो वॾो कयल यानी ओरिजिनल साइज़ में असल हालत में इहो हूंदो आहे। जेकॾहिं इन खे मां
10 दफ़ा वॾो करे ॾिसंदुसि ख़ुर्दबीनीअ में त उहो मूंखे हीअं नज़र ईंदो। पर जेकॾहिं मां इन खे अञा बि वधाईंदुसि ऐं 40 दफ़ा वॾो कंदुसि त उहो साॻियो वार जेको एतिरो नंढो उहो मूंखे हीअं नज़र ईंदो ऐं मूंखे वारनि जी अंदरूनी बनावट बि नज़र ईंदी। ही खाधे वारो लूणु आहे, उन खे आम हालत में जेकॾहिं एतिरो हूंदो उन खे जॾहिं 10 दफ़ा वॾो कबो त असांखे हीअं नज़र ईंदो। पर जेकॾहिं 40 दफ़ा वॾो करे ॾिसबुसि पोइ असांखे उन जा क्यूब्स जेके आहिनि उहे बि नज़र ईंदा। त वाकई उन जी शिकिल क्यूब्स जहिड़ी आहे, चौकुंडनि जहिड़ी आहे। हाणे हिकिड़ी तस्वीर मूं 40 दफ़ा वॾी कई आहे कंहिं शइ जी। छा तव्हां मूंखे ॿुधाए सघो था त इहा कहिड़ी शइ आहे? सोचो, छा इहे तव्हांखे छा था लॻनि? को हीरा मोती था लॻनि या को वण जो जेको आहे खौर हूंदो आहे उहो बि थो लॻे? छा बि थो लॻे? चऊं भला अञा नंढो कयूंसि थोरो ख़बर पए। ही 10 दफ़ा आहे। ही खौर त कोन थो लॻे, मोती बि कोन था लॻनि, आहे त का ॿी शइ, ॾाढी सुहिणी शइ आहे। चऊं अञा भला नंढो कयूंसि, हिकिड़ी जाइ ते ॾिसूंसि त हिकिड़े नंबर में ॾिसूंसि त कीअं आहे। हीअ जेकॾहिं असां ॾिसंदासीं त इहा आम रेती या बजरी आहे। तव्हां ॾिसो त उन साॻी रेती बजरी खे जेका धूड़ आहे उन खे जॾहिं असां 40 दफ़ा वॾो करे ॾिठो त असांखे केॾी सुहिणी ऐं ख़ूबसूरत लॻे थी। इन ते ख़ुर्दबीनी जे बारे में सबक जो पहिरियों हिसो पूरो थियो। ॿिए हिसे में असां ॾिसंदासीं त ख़ुर्दबीनी कमु कीअं कंदी आहे। ॿियो हिसो ॾिसणु ज़रूरु यादि रखिजो। ख़ुदा हाफ़िज़।